अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहू अलद्दीनि कुल्लिही व कफ़ा बिल्लाहि शहीदा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उरबिन व मिन अजमी। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़्तहिमी। कि मेरे आका से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, कि मेरे आका से वफ़ा तूने तो हम तेरे हैं। ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं। अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का, अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का, गले में तोप डालो मेरे आका की गुलामी का। मौजूद सामीन हज़रात आशिक़ान मुस्तफ़ा ग़ुलामान मुस्तफ़ा, मां अवां जे साम्हूं तक़रीर करण जे लाइ न आहियां वेठो, बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट जे फ़ज़ल अल्लाह जी रहमत वारो महीनो इहो चवण भी ज़रूरी आहे। महीनो भी बरकत वारो, रहमत वारो, करम वारो, ॾींहुं भी बरकत वारो, रहमत वारो, करम वारो, वरी दरबार भी बरकत वारी, रहमत वारी, करम वारी। छो जो ज़िंदगी जे लम्हात जो गुज़ारण ठहे थो त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम जे दर ते ठहे। उन्हनि फ़कीरनि खे, निस्बत वारनि खे, अहले मोहब्बत वारनि खे मां ख़िराज तहसीन पेश कयां थो, जेको हर जुमो दरबार हुसैनाबाद में अदा कनि था। इहा उन्हनि जी हाज़ुरी जेके हर जुमे ते अचनि था, केतिरा भी कमकार हुजनि, कमकार पंहिंजा घर ॿार बचा अल्लाह जे करे
तो उन्हनि खे मां ॿुधाइण थो चाहियां ऐं निस्बत वारो ऐं मुहबत वारो जेकी दरबार हुसैनाबाद में हाज़िरी हूंदी आहे इहा मामूली हाज़िरी न आहे। हिकु हाज़िरी लॻाइबी आहे वक़्त जे कंहिं हाकिम वटि त उन हाज़िरी जो सिलो मिले अलाए न मिले, पर जेके अल्लाह जा कामिल अकमल वली हूंदा आहिनि त उन्हनि वटि जेकी हाज़िरी हूंदी आहे त उहो निस्बत वारो मुहबत वारो जॾहिं इरादो कंदो आहे उन इरादे करण खे फ़रिश्ता लिखंदा त इरादो उहो निस्बत वारो मुहबत वारो कंदो आहे, वरी उनखे पहचाइण वारो अल्लाह ताला हूंदो आहे जेको निस्बत वारे खे पहचाईंदो आहे। त अॼु असां जेके बि दरबार हुसैनाबाद में आया आहियूं ख़ालियूं झोलियूं खणी आया आहियूं त अक़ीदे खे मज़बूत रख बस। त अक़ीदो जेतिरो मज़बूत हूंदो त जेकी बि दिलि जी नेक तमन्नाऊं खणी आयो आहियां, नेक उमेदूं खणी आयो आहियां, ख़ालियूं झोलियूं खणी आयो आहियां त इंशा अल्लाह मां तोखे लिखी ॾियां त उहे ख़ालियूं झोलियूं भरे पोइ घर मोटंदे। मीलाद शरीफ़ जो महीनो हली रहियो आहे त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात बणाए त उन मीलाद वारे जी बि नज़र थी रही आहे, पहुची रही आहे हिकु ग़ुलाम ते त वरी हेॾो मुर्शिदन करीमनि जी नज़र मज़ार खां बि पहुची रही आहे त दुआऊं फरमाए रहिया आहिनि त अॼु कहिड़ा कहिड़ा मुंहिंजा मुहबत रखण वारा सच्चा मोतक़िद सचे अक़ीदे वारा अहले ज़िक्र वारा कहिड़ा कहिड़ा पहतान त सभिनि ते नज़र अल्लाह जी अता सां मुर्शिदन करीमनि जी पहुची रही आहे। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ हो मालिक आहे। अल्लाह ही मअबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। त अल्लाह ताला सां को बि शरीक न आहे। अल्लाह ताला जी कुदरत ताक़त बेमिसाल त अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। असांजो अक़ीदो आहे अल्लाह तबारक व तआला हर शइ जो मालिक ख़ालिक़ आहे, उहो ई इबादत जे लाइक़ आहे। उन मालिक सां, उन पालणहार सां, उन क़ादिर सां, उन महबूद सां, उन मक़सूद सां को शरीक नाहे, वो ला शरीक आहे। बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथां अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज़्ज़तूं अज़मतूं बयन बुरहान कमालात मोजज़ात अता फरमाए हक़ सच वारे दीन सां हिन दुनिया जी तख़्त ते मबूस फरमायो। त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे अहिड़ो शान मक़ाम अता फरमायो आहे। सरकार जो शान त आला ऐं बाला आहे, पर सरकार जो दीन इस्लाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन इस्लाम सभिनी दीननि ते ग़ालिब आहे, सभिनी दीननि ते ग़ालिब आहे। त जेको मोमिन ईमान वारो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जी सच्ची पैरवी इख्तियार कंदो त अल्लाह ताला उन मोमिन जे मथां पंहिंजो ख़ासि फज़ल करम रहमत बरसाईंदो। त
त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे नबूवत, रिसालत, हिदायत ऐं हक़ वारे दीन सां, सचे दीन सां, हक़ वारे दीन सां हिन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे, जंहिंजी गवाही अल्लाह ताला पाण ॾेई रहियो आहे। त अल्लाह ताला क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में इरशाद थो फरमाए, हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अला दीन कुल्लिही। त अल्लाह ताला फरमाए थो उहो अल्लाह जंहिं पंहिंजे प्यारे हबीब खे, जंहिं पंहिंजे प्यारे रसूल खे मबूस फरमायो, पैदा फरमायो, मबूस फरमायो हिदायत सां ऐं हक़ वारे दीन सां, सचे दीन सां, ऐं उन रसूल जे दीन खे सभिनी दीननि ते ग़ालिब करे, यानी उन रसूल जे दीन खे मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह ताला फरमाए मां पंहिंजे हबीब खे हक़ सच वारे दीन सां मबूस फरमाए ऐं उन दीन खे सभिनी दीननि ते ग़ालिब करे। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो वकफ़ा बिल्लाहि शहीदा। त अल्लाह ताला फरमाए थो त मां अल्लाह जी गवाही काफ़ी आहे, मां अल्लाह जी गवाही काफ़ी आहे। त अल्लाह ताला हिन आयत करीमा में पंहिंजे प्यारे हबीब जी रिसालत ऐं दीन इस्लाम जे ग़ालिब हुजण जो बयानु फरमाए रहियो आहे। त सरकार खे अल्लाह ताला ई वॾे शान वॾी अज़मत सां त हिन दुनिया जे तख़्त ते मबूस फरमायो आहे। सरकार जी रिसालत नबूवत, सरकार जी रिसालत ऐं नबूवत काइनात जे ज़रे ज़रे जे लाइ आहे। त सरकार जी आमद सां जॾहिं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद न थी हुई, पूरी काइनात में कुफ्र जो अंधेरो, कुफ्र जी ज़ुल्मत ऊंधाई हुई। त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद सां कुफ्र काफूर थी वियो, कुफ्र काफूर थी वियो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जे सदके हर तरफ़ नूर ई नूर छाइजी वियो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जे सदके हर तरफ़ हक़ ऐं सच जो नारो बुलंद थी वियो। त अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके, पंहिंजे प्यारे हबीब जे आमद जे सदके, अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके हर हिक खे हिदायत नसीब फरमाई। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके हर हिक हिदायत वारो बणिजी वियो। तवज्जो। त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद खां पहिरियां अॻियनि तमामु उम्मतुनि ते जेके बि पहिरियूं उम्मतूं थी गुज़रियूं त अॻियनि उम्मतुनि ते हिकु हिकु गुनाह जे करे अज़ाब नाज़िल थींदा हुआ। त किन उम्मतुनि ते पत्थर बरसाया विया, तवज्जो, त किन उम्मतुनि ते पत्थर बरसाया विया, किन उम्मतुनि जूं सूरतूं बदिलजी वियूं, किन ते कहिड़ा अज़ाब आया, किन उम्मतुनि ते कहिड़ा अज़ाब आया। पर क़ुर्बान वञो पंहिंजे लजपाल नबी दिलबर नबी जे शान,
जो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके अल्लाह ताला असां उम्मत ते हिन मुहम्मदी उम्मत ते करम फरमायो जो सरकार जे सदके न हिन उम्मत जो सूरतों बदलियो न हिन उम्मत ते पत्थर बरस हिक करम आहे त दिलबर नबी जे सदके सां करम आहे त हाणे में दिलबर नबी जो वक्त आहे जॾहिं मक्के जे काफिरन चयो त या अल्लाह जेकॾहिं तुंहिंजो रसूल सचो आहे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ चयो मक्के जे काफिरन त या अल्लाह जेकॾहिं तुंहिंजो रसूल सचो आहे त असां ते पत्थर मक्के जे काफिरन चयो त अल्लाह ताला फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम तो अल्लाह ताला जवाब दिनो अल्लाह ताला फरमायो ही मां अल्लाह जो शान नाहे जो उन्हनि काफरनि ते अज़ाब आणिया त इन जे करे जो मुंहिंजा हबीब व अंत फीहिम मुंहिंजा हबीब तूं इन्हनि में मौजूद आहीं वो अंत फीहिम त मुंहिंजा हबीब काफरनि ते अज़ाब इन्हनि ते कॾहिं बि नथो आणे सघां जो मुंहिंजा हबीब तूं इन्हनि में मौजूद आहीं यानी बेशुमार गुनाह हिन उम्मत में आहिनि पर अल्लाह ताला को अज़ाब नथो आणे काफिर तवज्जो काफिर मुशरिक भी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके इन दुनिया में अज़ाब खां बचियल आहिनि उहे छो बचियल आहिनि दिलबर नबी जे सदके साईं बचियल आहे तवज्जो त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मोमिन ईमान वारा दुरूद व सलाम पढ़ण वारा सहीहुल अकीदा शरीयत सुन्नत मुतहरा ते अमल करण वारा त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मोमिन ईमान वारा दुनिया में भी अज़ाब खां बचियल बल्कि बची वेंदा जेके भी मोमिन पैदा थींदा सरकार जे सदके दुनिया में भी बची वेंदा त आखिरत में भी उहे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मोमिन ईमान वारा बची वेंदा त अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके हिन उम्मत ते पंहिंजो करम पंहिंजो फज़ल फरमाए छॾियो आहे तवज्जो हदीस सरकार फरमाइन था काल इन्नल्लाह बअसनी लितमाम मकारिमिल अखलाक व कमाल महसिनिल अफ़आल तो सरकार फरमाइन था त अल्लाह ताला मूंखे तमाम अखलाक जे दर्जात खे मुकम्मल करण जे लाइ फरमाइन था अल्लाह ताला मूंखे तमाम अखलाक जे दर्जात खे मुकम्मल करण जे लाइ ऐं तमाम सुठनि अमालनि जे कमालात खे पूरे करण जे लाइ मबूस फरमायो आहे यानी आका अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला अखलाक अजीम यानी आका अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला अखलाक अजीम सा अल्लाह जे तरफ सॾण जे लाइ ऐं दीन जी तालीम सिखाइण जे लाइ दुनिया जे तख़्ते ते हिन दुनिया जे तख़्ते ते हिदायत सां मबूस फरमायो आहे जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए तो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक हुवल्लज़ी अल्लाह ताला फरमाए हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम यानी सरकार हक सच वारो दीन खणी आया जेको दीन तमाम दीननि सभिनी दीननि ते गालिब जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए न
या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। तो अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नबी, या अय्युहन नबी, ऐ गैब जी खबर देने वाला मुझा प्यारा नबी। या अय्युहन नबी, ऐ गैब जी खबर देने वाला मुझा प्यारा नबी। असां तोखे मोकिलियो से, असां तोखे मोकिलियो से मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾींदड़, मोमिननि खे ईमान वारनि खे ख़ुशख़बरी ॾींदड़, व नज़ीरा ऐं काफ़िरनि मुशरिकनि खे ड्रिया ॾींदड़ करे। वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब तू अल्लाह जे हुक्म सां अल्लाह ॾे सॾींदड़ आहीं। व सिराजम मुनीरा, त मुंहिंजा हबीब मुंहिंजा दिलबर तू पूरी काइनात खे रोशन कंदड़ सुज आहीं। तुंहिंजे सदके ईमान वारनि जी दिलनि में रोशनी पैदा थी। इहो सॼो करम आहे दिलबर नबीअ जे सदके सां करम आहे। त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हक़ सच वारे दीन सां वॾे शान सां वॾी अज़मत सां हिन दुनिया जे तख़्त ते मबूज़ फरमायो आहे। त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे ख़ुशख़बरी ॾींदड़, ईमान वारनि खे ख़ुशख़बरी ॾींदड़, मुशरिकनि खे, बेईमाननि खे, मुनाफ़िक़नि खे, काफ़िरनि जे तरफ़ ड्रिजा ॾींदड़ करे मोकिलियो आहे। वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे अल्लाह जे पंहिंजे हुक्म सां अल्लाह ॾे सॾींदड़ करे मोकिलियो आहे। व सिराजम मुनीरा। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे रोशन सिज, उहो सिज में इहा ताक़त आहे जो ॾींहं खे रोशन करे रोशनाई पहुचाईंदो आहे, पर दिल खे रोशन बणाईंदो आहे। त असां तव्हांजो दिलबर नबी लजपाल नबी मदीने जो मोर तवज्जो वदीनिल हक़ लियुज़हिरहु अला दीन कुल्लिही। सरकार जो दीन सभिनी दीननि ते गालिब आहे ऐं सरकार जे दीन खे अल्लाह ताला अहिड़ो गालिब बणायो आहे जो ॿिया सभु दीन मनसूख थी विया, ॿिया सभु दीन मनसूख ख़तम थी विया, पर सरकार जो दीन हमेशा क़ाइम ऐं दायम ऐं सरकार जो दीन इस्लाम कामिल अकमल दीन आहे ऐं दीन इस्लाम जा अहकाम तवज्जो ऐं दीन इस्लाम जा अहकाम हर हिक जे लाइ काफ़ी आहिनि ऐं दीन इस्लाम जे अहकामनि में तवज्जो ऐं दीन इस्लाम जे अहकामनि में न कमी थी सघे थी न ज़्यादती थी सघे। त अल्लाह ताला सरकार जे दीन इस्लाम जे अहकामनि खे मुकम्मल करे छॾियो आहे। त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जे लाइ दीन इस्लाम खे पसंदि फरमायो आहे। त जहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में इरशाद तो फरमाए अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रदइतु लकुमुल इस्लाम दीना। त अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब मां तुंहिंजे लाइ तुंहिंजे दीन खे कामिल मुकम्मल करे छॾियो आहे ऐं तोते पंहिंजी नेमत पूरी करे छॾी आहे ऐं तुंहिंजे लाइ दीन इस्लाम खे पसंदि फरमाए छॾियो आहे।
यानी ॿिया दीन, यानी ॿिया सभु दीन नामुकमल हुआ, यानी ॿिया दीन नामुकमल हुआ, वक्ती तौर जारी कया विया हुआ, पोइ मनसूख थी विया। मगर सरकार जो हिकु दीन इस्लाम हिकु अहिड़ो कामिल अकमल मुकम्मल दीन आहे जंहिं दीन में न का बि कमी करे सघिजे थी, न का बि ज़्यादती करे सघिजे थी। तवजो त न क़ुरान खे तवजो न क़ुरान खे बदलाए सघिजे थो, न सरकार खां बाद को नबी अची सघे थो, नई वरी कॾहिं ही दीन इस्लाम मनसूख थी सघे थो, बल्कि सरकार जो दीन इस्लाम क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम आहे, क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रहंदो। बाबा दे बुलंद चो इस्लाम चो जिंदाबाद, इस्लाम चो, इस्लाम चो, बाबा दे बुलंद इस्लाम, बाबा दे हथन खे लहरायो, इन नारे खे बुलंद कयो, चो इस्लाम, इस्लाम चो जिंदाबाद, चो कुरान चो जिंदाबाद, चो इस्लाम कल भी जिंदाबाद हो, चो इस्लाम अज भी जिंदाबाद है, चो इस्लाम सवाने भी जिंदाबाद हो दो, चो दीन इस्लाम चो क़यामत ताईं जिंदाबाद ही जिंदाबाद हो दो। हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़। अल्लाह ताला ॿी जगह ते फरमाए थो वमा आताकुमुर रसूल फखुज़ू, इहो असांजे लाइ, हुननि जे लाइ न आहे, मुनाफ़िक़नि जे लाइ न आहे, उहो वठण वारा आहे ई न। त हुननि में अल्लाह ताला वठण वारा हथ ई पैदा न कया, हुननि में हथ पटण वारा, दुनिया वारनि जे साधन माण्हुनि जा ईमान खसण वारा, पर ख़ुदा जो कसम वठण वारा आहिनि त अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारा मुर्शिद कामिल अकमल वारा आहिनि। त दीन इस्लाम सां पंहिंजी झोलनि खे भरण वारा आहिनि, दीन इस्लाम सां क़ुरान सां दिलबर नबी जी शरीयत सुन्नत सां पंहिंजी झोलनि खे भरण वारा आहिनि त या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि। छो मां ये अल्फाज चया त दीन असांखे न अबू लहब वारो खपे, न अबू जहल वारो खपे, न फिरौन वारो खपे, न निमरूद वारो खपे, न यजीद वारो खपे, न मरवान वारो खपे, न दीन असांखे यजीद जे पोइ लॻण वारो खपे, न असांखे दीन खपे त इमाम हुसैन अली मकाम करबला वारो दीन खपे। असां वटि दीन आहे त अबू बकर सिद्दीक़ वारो दीन आहे, असां में दीन आहे त उमर फारूक वारो दीन आहे, असां में दीन इस्लाम आहे त उस्मान गनी वारो दीन इस्लाम आहे, त असां में दीन इस्लाम आहे त मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा वारो दीन इस्लाम आहे, त असां में दीन इस्लाम आहे त मौला अली जे बचड़न वारो दीन इस्लाम आहे, त असां में दीन इस्लाम आहे त साहबन वारो दीन इस्लाम आहे। अॻिते वधंदो हलां त असांजे तव्हां में दीन इस्लाम आहे त अल्लाह जे कामिल अकमल वलियन वारो दीन इस्लाम आहे, त असां में दीन इस्लाम आहे त ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती वारो दीन इस्लाम आहे, त ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती जंहिं 10 लख कमो पेश काफ़िर मुस्लमान कया, उन तलवारुनि सां माण्हुनि खे, कुफारनि खे, हिंदुनि खे, गैर मज़हबनि खे मुस्लमान न कयो। उन अल्लाह जे कामिल अकमल वली पंहिंजे निगाहे करम पंहिंजी नज़र सां उन कुफारनि खे, गैर मुस्लमान खे, बद मज़हबनि खे मुस्लमान कयो। छा अर्ज़ु कयां, असां में दीन आहे त मुईनुद्दीन चिश्ती वारो दीन आहे, असां में दीन आहे त दाता लाहौरी वारो दीन आहे, त असां में दीन आहे त अब्दुल्ला शाह गाज़ी वारो दीन आहे, असां में दीन आहे त पीर मिठा साईं वारो दीन आहे।
त असां में दीन आहे त इहो बि ज़रूर जुमिलो चवंदमि त असां में दीन आहे पर सही सही असां तव्हांखे दीन सेखारियो इन ॻाल्हि खे बि ज़ाहिर कंदमि छो जो असां जॾहिं हुसैनी फ़क़ीर न हुआसीं जॾहिं हिन क़ल्ब ते दिलि ते मुर्शिद कामिल अकमल कंबरवार जी आङुर उंगली मुबारक नूरानी न लॻल हुई त असां त क़ुरान जी कप में गचल हुआसीं न असांखे क़ुरान जी ख़बर हुई न असांखे रोज़े जी ख़बर हुई न असांखे नमाज़ जी ख़बर हुई न असांखे हज जी ख़बर हुई न असांखे शरीयत जी ख़बर हुई न असांखे सुन्नत जी ख़बर हुई न असांखे क़ुरान जे अहकामनि जी ख़बर हुई न असांखे शरीयत मुतहरा जे अहकामनि जी ख़बर हुई न असांखे मुहम्मद अरबी जे इश्क जी ख़बर हुई जॾहिं जॾहिं हिन सुहिणे मुर्शिद करीम कंबर वारनि पंहिंजी निगाहुनि सां असां तव्हांजी दिलनि खे खसियो को डॉलर ते ख़रीद कंदो आहे को रियाल ते ख़रीद कंदो आहे को दरहम ते ख़रीद कंदो आहे को पैसनि सां ख़रीद कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उहो असांखे हिन दुनिया में हिन दौर में कमाल ॾेखारियो अगरि नज़र सां दिलनि खे खसींदो आहे त मुर्शिद करीम कंबर वारो ई खसींदो आहे त छा अर्ज़ु कयमि त मुर्शिद करीम असां तव्हांजी दिलनि खे पंहिंजी नज़र सां पंहिंजी निगाह सां ईअं खसियो त असां गुनाहनि जी गप में गचल हुआसीं नज़र फेराइण सां दिलि खे खसे छिके गुनाहनि जी गप मां कढी अहिड़ी त तरबियत कयूं अहिड़ो त तवजो जो फेरायूं अहिड़ी त नज़र फेरायूं जो असांजो बातिन बा ख़ुदा थी वियो ज़ाहिर बाशर थी वियो निगाहे मुर्शिद कामिल अकमल में निगाहे मुर्शिद कामिल अकमल में ये तासीर देखी बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी दीन किताबन मां नाहे मिलंदो ए मुल्ला मौलवी तू केतरा भी किताब पढ़ दीन जी तो में सही सही समझ नहीं दी तू किताबन में गरक थी वियो आहे तू पढ़ियो ज़रूर आहे पर करियो नाहे इनी करे नाहे करियो जो तोखे मुर्शिद कामिल अकमल नाहे मिलियो सिर्फ़ तू पढ़ियो पढ़ण वारो गोता खाई मरंदो आहे हेॾो पढ़ाइण वारो बि हुजे त हेॾो कहण वारो बि हुजे पर अल्हम्दुलिल्लाह त असां अकमल वारा पढ़िया बि आहियूं त कढ़िया बि आहियूं असां पढ़िया बि आहियूं त कढ़िया बि आहियूं इश्क जे पानी में पचा भी आहियूं इहो सभु करम आहे त मुर्शिद करीम जो सदको आहे त छा कयमि दीन इस्लाम किताबन मां न मिलंदो आहे सोना दीन इस्लाम खे उनखे बुलंद कंदो आहे त हक़ीक़ी बुलंद करण वारो त अल्लाह आहे पर ज़रिए सां वसीले सां ख़ुदा जो क़स्म अगरि त हिन दौर में सही पंहिंजे नाने नबी जो दीन फैलायो घर में बाज़ार में शहर में ॻोठ में अगरि दीन खे फैलायो नाने नबी जे दीन खे फैलायो ख़ुदा जो क़स्म मुर्शिद करीम कंबर वारे फैलायो अगरि अवाम उन्नास जे दिलनि में मोहब्बत पैदा कई त मुर्शिद करीम ई मोहब्बत पैदा कई ऐं अवाम उन्नास जे दिलनि में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत सुन्नत पैदा कई त मुर्शिद करीम ई पैदा कई अगरि गुनाहगारनि खे हिन दौर में नेक बणायो त मुर्शिद करीम कंबर वारे ई बणायो त अदा हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़ाहिरी चमकाईंदा आहिनि ज़ाहिरी चमक आणींदा आहिनि पर ख़ुदा जो क़स्म असां तव्हांजो हुसैनियो मां तव्हांखे मुबारक थो ॾियां त असां तव्हांजो उहो कामिल अकमल मुर्शिद जंहिं असांजे बातिन खे बि चमकाए छॾियो आहे त ज़ाहिर खे बि चमकाए छॾियो त हिकिड़नि में ज़ाहिरी चमक हूंदी आहे ज़ाहिरी चमक हूंदी आहे उहा ज़ाहिरी चमक
अजो हूंदी सुभाणे सोना न हूंदई पर जेके अल्लाह जे कामिल अकमल वली जी नज़र हूंदी आहे जेकी नज़र मुरीद खे चमकाईंदी वो चमकाइण खुदा जो कसम आहे इन दुनिया में भी वो मुरीद चमकी वेंदो आहे उन दिल मुरीद जी दिल चमकियल हूंदी आहे त मरण खां बाद दुनिया छॾण खां बाद वो मुरीद वही दुनिया छॾे वेंदो आहे पर याद रख पर उन मुरीद जी दिल इन दुनिया के छॾण खां बाद भी जिंदा हूंदी आहे उन मुरीद जी दिल जिंदा हूंदी आहे वो मुरीद कब्र में भी जिंदा हूंदो आहे कब्र में भी उन ते करम हूंदो आहे त कब्र जे निकिरण वक़्त भी मुर्शिद कामिल अकमल जो करम हूंदो आहे त महशर जे मैदान में भी मुर्शिद कामिल जो करम हूंदो त वमा आताकुमुर रसूल फखुदू दिलबर खां वठो दिलबर खां वठो मदीने वारे खां वठो दुनिया वारनि खे छॾ दुनिया वारा छा ॾेई सघंदा पाण खुटियल दुनिया वारा पाण खुटियल वक़्त जो हाकिम पाण खुटियल आहे वक़्त जो ॿियो नंबर मुल्ला मुफ्ती उहो पाण खुटियल आहे उहो छा ॾींदो वठणो अथई त अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे प्यारे हबीब खां वठ वो मुझो प्यारो हबीब करीम भी आ शफीक भी आ रऊफ भी आ रहीम भी आ मुझे प्यारे हबीब को वठन दे ते मुझो हबीब एतरो तोखे ॾेई छॾींदो जो दुनिया में आखिरी दम ताईं तू कॾहिं बि न खुटी सघंदे वो छा वठ मुझे प्यारे हबीब को छा वठ पैसा वठ न न न न न न पैसा वठ न दुनिया वठ न दौलत वठ न अल्लाह ताला फरमायो वमा आताकुमुर रसूल अल्लाह ताला फरमायो वमा आताकुमुर रसूल तवज्जो फखुजूहु वमा नहाकुम अनहु फंतहु अल्लाह ताला फरमाए थो मुझो रसूल जेको अवां खे अता फरमाए अल्लाह चए थो दिलबर को न घुरो अल्लाह ताला फरमाए थो मुझे दिलबर खां वठो अल्लाह चए थो न वठो ता मुल्ला जे चवण खे मञींदो या अल्लाह जे फरमान खे मञींदो ॿुधायो मूंखे ॿुधायो कंहिंखे मञींदो त मुल्ला जे चवण खे मञींदो या अल्लाह जे फरमान खे मञींदो त अल्लाह जो फरमान आहे वमा आताकुमुर रसूल फखुजूहु अल्लाह ताला फरमाए थो मुझो हबीब मुझो प्यारो रसूल मुझो दिलबर जेको अवां खे अता फरमाए फखुजूहु उहो मुझे हबीब खां तव्हां वठ इएं न वठो त मुझे हबीब जे अॻियां मुझे दिलबर जे अॻियां पंहिंजी झोलनि खे फैलायो झोलनि खे फैलाइण तव्हांजो कमु हूंदो ॾियण मुझे प्यारे हबीब जो कमु तो मुझो हबीब अल्लाह ताला फरमाए तो मुझो हबीब जेको अवां खे ॾे अता फरमाए उहो मुझो हबीब खां वठो जेको घुरणो अथई घुर जेको घुरणो अथई घुर मुझे हबीब खां क़यामत ताईं जेको घुरणो अथई घुर हिते बि मुझे हबीब खां घुर वमा आताकुम रसूल फखुजूहु अल्लाह ताला फरमाए तो हिते भी मुझे हबीब खां घुर कब्र में भी मुझो हबीब कम ईंदे कब्र जे निकिरण वक्त भी मुझो हबीब कम ईंदई त मुझो हबीब क़यामत जे ॾींहुं भी तोखे कम ईंदो त अल्लाह ताला ईअं नथो फरमाए त सिर्फ़ क़यामत में कम ईंदो त इन फरमान खां इहो भी साबित थो थिए जंहिंजा हथ हिन दुनिया में मुझे प्यारे हबीब जी दामन में आहिनि त उन्हनि खे मुझो प्यारो हबीब न हिन दुनिया में छॾींदो न कब्र में छॾींदो न महशर जे मैदान क़यामत में छॾींदो इहो भी याद रखो मां अॻिते हलां थो इहो भी याद रखो जेको आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां असांजे तव्हांजे दिलबर नबीअ खां लजपाल नबीअ खां फिरियो ख़ुदा जो कसम आहे उहो फुरजी वियो
मां छो तो चवां फुरजी वियो ईअं नथो चवां त दुनिया खां लुटी वियो न इहो मक़सद न आहे जेको दिलबर नबी खां फिरियो त उहो दुनिया खां लुटजी वियो न जेको दिलबर नबी खां फिरियो ख़ुदा जो कसम मां ईअं चवंदुमि त उहो अल्लाह खां फिरियो जेको दिलबर नबी खां फिरियो त उहो अल्लाह खां फिरियो तूं चवंदे कीअं फिरियो तूं चवंदे कीअं फिरियो जॾहिं अबू लहब दिलबर नबी जो गुस्ताख बणियो अल्लाह ताला उनजे लाइ फरमायो तब्बत यदा अबी लहब तब बाबा से बोलो सुभान अल्लाह चओ इश्क़ ऐं मोहब्बत सां सुभान अल्लाह चओ ललकार वारी सुभान अल्लाह चओ तलवार वारी सुभान अल्लाह चओ ये सिर्फ हुकुम तवज्जो ए अहले मोहब्बत वारो ए दुरूदो सलाम वारो ए कुरान वारो ए नमाज वारो ए शरीयत मुतहरा सुन्नत मुतहरा वारो ए मुर्शिद कामिल अकमल वारो याद रखो तब्बती अदा अबी लहब तब सिर्फ अल्लाह ताला ये न फरमायो ए अबू लहब तुझा हथ भजन अल्लाह ताला जो फरमान उन अबू लहब जे लाया ऐं उन्हनि लहब जे लाया जेके अबू लहब जे पोयां वन उन्हनि लहब जे लाइ फरमान क़यामत ताईं हलंदो और रहंदो जेके अबू लहब जे नक्शे कदम ते हलन था जेके अबू लहब वांगुरु दिलबर नबी मां ऐब कढनि था ऐं उन्हनि जे लाइ हुकुम बि आहे जेका दिलबर नबी जे नूर जा इनकारी आहिनि जेका दिलबर नबी जे मुख़्तारे कुल जा इनकारी आहिनि जेका दिलबर नबी जे इल्म ग़ैब जा इनकारी आहिनि जेका दिलबर नबी जे हाज़िर नाज़िर जा इनकारी आहिनि जेका दिलबर नबी जे मौजज़ात कमालात जा इनकारी आहिनि जेका दिलबर नबी जे मौजज़ात जा इनकारी आहिनि मीलाद जा इनकारी आहिनि जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो तब्बत यदा अबी लहब तब ए अबू लहब तुझा हथ भजन ए हुकुम अबू लहब जे लाइ बि आहे ऐं तमाम पूरी कायनात जे लहब जे लाइ अरे तुझे अबे ॾाॾे जे अबू लहब जा बि हथ भजन त ए लहबियो जा बि हथ भजन जेको लाह बि हूंदो मां कंहिंखे निशान नथो पढ़ायां जेको लाह बि हूंदो जेको इनकारी हूंदो मीलाद जो अगरि वो इनकारी न आहे त हुनजे लाइ न आहे जेको इनकारी आहे जहिड़ी तरह अबू लहब ते बि लानत त मीलाद जे इनकारी ते बि लानत जहिड़ी तरह अबू लहब ते बि लानत त अहिड़ी तरह नूर जे मुनकर ते बि लानत जहिड़ी तरह अबू लहब ते बि लानत अहिड़ी तरह हाज़िर नाज़िर जे मुनकर इल्म ग़ैब जे मुनकर मुख्तारे कुल जे मुनकर मीलाद जे मुनकर ॾही जे मुनकर ते चओ लानत ई लानत 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 त क़ुरान जो हुकुम कंहिं टेम जे लाइ न आहे मुकम्मल दीन आहे सरकार जो उहो दीन इस्लाम जा अहकाम क़ुरान में आहिनि अहादीस में आहिनि अल्लाह जे फरमान में आहिनि दिलबर नबी जे फरमान में आहिनि इन क़ुरान खे न दीन इस्लाम खे न कोई वधाए सघे थो न कोई घटाए सघे थो घणा मरदूद मलून आया असां क़ुरान खे चेंज कयूं असां क़ुरान खे मटायूं दीन इस्लाम जे अहकामनि खे मटायूं तव्हांजा अब्बा ॾाॾा ॾाॾा खे ताक़त न आहे जो आका अलैहिस्सलाम जे दीन इस्लाम खे क़ुरान खे तूं मटाए सघे ऐं हो त क़ुरान दीन इस्लाम आहे तूं मोहम्मद अरबी जे आशिक़नि खे ई न मटाए सघंदे तूं दिलबर नबी जे आशिक़नि खे ई न मटाए सघंदे तूं हेठों मथों ज़ोर हणंदे पर जंहिं जंहिं दिल ते कंहिं कामिल अकमल जी आंगुर लॻल आहे सिलसिलो कहिड़ो बि हुजे सभु सुन्नी पहुचान असांजी दिलि में मुनाफ़िक़त न आहे सभु सुन्नी पहुचान पर सुन्नी सिधा थियो सोणो चिश्ती हुजे कादरी हुजे सोरवर्दी हुजे नक्श
नक्शबंदी नक्शबंदी हुजे जंहिंजो कामिल अकमल मुर्शिदा जेको सदाए कादरी सदाए सोरवर्दी सदाए चिश्ती जो मुर्शिद कामिल अकमल न आहे त उहो सचो न आहे जंहिंजो मुर्शिद कामिल अकमल आहे कहिड़ो बि सिलसिलो हुजे जंहिंजो मुर्शिद कामिल अकमल आहे त ख़ुदा जो कसम आहे उनजो रस्तो उनजे सिर्फ़ु मुर्शिद कामिल अकमल वारो न आहे उनजे मुर्शिद कामिल अकमल जो रस्तो मोहम्मद अरबी वारो ई आहे वमा आताकुम रसूल फखुज़ूहु सुभान अल्लाह जेको वठो तू विंदे दिलबर नबी वठ तू विंदे मदीने में निस्बत तुंहिंजी मज़बूत हूंदी अक़ीदो मज़बूत हूंदो जेकी दुआ घुरंदे उते क़बूल थींदी मुंहिंजो अक़ीदो आहे तू सिर्फ़ु खोटल न हुज तू सिर्फ़ु खोटल न हुज सोना उते त एतिरो मिलंदो आहे हिकु झोली ख़ुदा जो कसम भरियूं ॿ झोलियूं भरियूं झोलियूं भरे भरे थकी वञासीं मोहम्मद अरबी जो गंज वंडो न खुटंदो न खुटंदो इहा मोहम्मद अरबी पंहिंजे दिलबर नबी जी महिरबानी आहे दस्तार ॾाढी अछो लिबास क़ुरान सिधे रस्ते ते हलण इहा मोहम्मद अरबी जी महिरबानी आहे इहो मोहम्मद अरबी जो वंड आहे इहो सचो वंड अगरि मिलियो आहे त असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारनि मुर्शिद कामिल अकमल कंबर वारे जे ग़ुलामनि खे मिलियो ॿियनि जी मां छो मिसाल ॾियां ॿियनि जी मूंखे कहिड़ी ख़बर ज़ाहिरो बातिन जी पर अल्हम्दुलिल्लाह सोना सोना चेहरा सुहिणियूं सुहिणियूं सूरतूं सुहिणियूं सुहिणियूं सीरतूं हे मुर्शिद करीम कंबर वारे जो फैज़ मुर्शिद करीम कंबर वारे जी झलक नज़र थी अचे मां ॿियनि खे सुञाणा ई न मां पाण ॿियनि खां बेज़ार हूंदो आहे उहो अल्लाह सां उन्हनि जा बुज़ुर्ग मां मञा थो उन्हनि खे सम्झां पंहिंजान उन्हनि जे मुरीदनि खे उन्हनि जा मुर्शिद बख़्शे ॾे बुज़ुर्ग पीर बख़्शे ॾे पर सोना मुर्शिद कामिल अकमल असां तव्हांखे अहिड़ो मिलियो आहे ॿी का शइ वणे ई नथी छा ॾिसूं हे अखियूं छा ॾिसूं इन ॾिसण खां बहितर आहे त चंबा हणो हलो अखियुनि खे सिधी ॻाल्हि थो कयां ग़ुलाम रसूल ॿियनि खे छो ॾिसूं कहिड़ी ज़रूरत आहे बाबा मुर्शिद मिलियो सभु कुझु मिलियो सुभान अल्लाह न चयो उहा जॾहिं मुर्शिद जे सदके सभु कुझु मिलियो त पोइ अहिड़ी सुभान अल्लाह चओ जंहिंखे मुर्शिद मिलियो सभु कुझु मिलियो उहो सुभान अल्लाह चए जेको खुटल आहे उहो सुभान अल्लाह न चवे इन महफ़िल में के अहिड़ा हूंदा अहले मोहब्बत वारा हूंदा मुर्शिद करीम जी सोबत करण वारा भी हूंदा ग़ुलाम रसूल फ़कीर साम्हूं वेठो आहे मंज़ूर अहमद सतो स्टेज ते वेठो आहे मुर्शिदनि करीमनि जी हिन बि सोबत घणी कई बाबा इहो कीअं आयो हिनखे ख़बर आहे हेॾे होॾे फिरंदो हुयो कॾहिं कहिड़े पीर ॾे कॾहिं कहिड़े पीर ॾे परदा जाते लिखियलु हूंदो आहे जेकी शइ जंहिंजे लाइ लिखियलु हूंदी आहे जेको दिलबर नबी जो वंड मिलणो हूंदो आहे उहो ज़रूरु मिलंदो त हेॾे होॾे फिरियो जॾहिं मुर्शिद करीम कंबर वारे जी ख़िदमत में आयो हक़ीक़त ॿुधायांव हिन खां पुछो त मुर्शिद करीम कंबर वारे जी ख़िदमत में आयो त ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मुर्शिदनि करीमनि निगाहुनि नज़रुनि खे फेराईंदे ऐं मंज़ूर अहमद सते मुर्शिद करीम जा मिठड़ा ॿोल ॿुधंदे मुर्शिद करीम जा अल्फाज़ ख़ुदा जो कसम इन दौरान मुर्शिद करीम हिन जी दिलि हीअं खसे विया
त हाणे पुछो अबो हूंदो हो बज़ाहिर हिन जो वालिद साहब हूंदो हो पर मंज़ूर मसो त उन वक़्त में यादि कर हिनखे घर में मज़ो न ईंदो हो इन दौर में मज़ो न ईंदो हो अबो भी हो अम्मा भी हुई ॿार बच्चा हुआ पर दा जॾहिं मुर्शिद अल्लाह तबारक व तआला करीम अता फरमाए अहिड़ो करीम अता फरमायई जो ख़ुदा जो कसम हिकिड़ा अहिड़ा बि फ़क़ीर आहिनि जेके हफ़्तनि जा हफ़्ता दरबार हुसैनाबाद में रहंदा आहिनि छो रहंदा आहियो पुछो था उन्हनि खां उहे जवाब ॾींदा आहिनि हिकु पल बि परे थियूं था यार रखूं त असांजी दिलि मां सुकून क़ल्बी ख़तम थो थिए त इश्क वारी चणग उहा लॻाईंदो आहे त मुर्शिद कामिल पंहिंजी नूरानी उंगली मुबारक सां लॻाईंदो आहे त सिरूं पहुचंदियूं आहिनि भठे में पाए ॾिबी आहे पर दा जॾहिं मुर्शिद कामिल अकमल आहे त उनजी बाहि जी ज़रूरत ई न आहे जॾहिं इश्क मुहबत वारी नज़र पंहिंजे मुरीद ते पहुचाईंदो आहे त उनजो मुरीद ख़ुदा जो कसम रंगजी वेंदो वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु मुझो प्यारो हबीब तव्हांखे जेको भी अता फरमाए मुझे प्यारे हबीब खां वठो 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 वंड वठो मोहम्मदी वंड मुझे हबीब खां वठो जेके मदीने नथा पहुची सघनि मुर्शिद कामिल छो कबो थोरो ॻाल्हि खे ज़ाहिर कंदो अला टाइम सियारे जा ॾींहं हाणे शुरू थिया टाइम त मुर्शिद कामिल छो वठिबो आहे दादा सचो कामिल अकमल वली उहो आहे जेको पंहिंजी नूरानी नज़र सां माण्हुनि जी दिलनि खे खसे ऐं सचो कामिल अकमल वली उहो आहे जंहिंजे चेहरे अनवर नूरानी चेहरे ते हीअं नज़र पवे नज़र पवण सां अज़ ख़ुद दिल मां ही आवाज़ जारी थिए इहो जॾहिं दिल मां अज़ ख़ुद हो टपा न हिकिड़ा हूंदा आहिनि टपा ॾियणा हीअं कनि हूअं कनि उहे न अज़ ख़ुदि सरकार फरमाए अज़ ख़ुदि जे मां आवाज़ निकिरे दिलि मां त उहो अल्लाह जो कामिल अकमल वली आहे त मुर्शिद कामिल सचो उहो आहे जेको मोहम्मद अरबी जी शरीयत सुन्नत में पाण त सिंगारियल रंगियल हुजे पर हज़ारनि लखनि किरोड़नि खे बि पंहिंजे दिल भर जे मोहम्मदी रंग में रंगे छॾे अल्लाह जो कामिल अकमल वली सिर्फ़ इहो न आहे जो सिर्फ़ ज़ाहिरी रंगे अल्लाह जो कामिल अकमल वली उहो आहे जेको ज़ाहिरी बि रंगे त बातिन में बि रंगे ज़ाहिर खे बि रोशन बणाए त दिल खे बि रोशन बणाए वमा आताकुम रसूल फखुज़ूहु अल्लाह ताला फरमाए थो मुझो रसूल जेको अव्हांखे अता फरमाए उहो मुझे हबीब खां वठो जंहिं शइ खां मुझो प्यारो हबीब अव्हांखे रोके तव्हां उन शइ खां रुकजी वञो त बाबा मुर्शिद कामिल हूंदो आहे त दिलबर ताईं लजपाल ताईं पहुचाईंदो इहो यादि रखो इहो मुर्शिद करीम खां वठणु इहो सिर्फ़ु मुर्शिद करीम खां वठणु न आहे जेको सचो कामिल अकमल वली आहे मुल्लू सोचींदो मिसाल वरी पंहिंजे मुर्शिद ॾे थो फेराए हक़ीक़त इहा आहे असां पहिरियों गुनाहगार हुआसीं असांखे दीन इस्लाम जी शरीयत जी आका जे इश्क जी ख़बर न हुई मुर्शिद कामिल जी नज़र सां ख़बर पई महिनत सां ख़बर पई सोबत में आयासीं ख़बर पई हर शइ मिली अल्लाह मिलियो अल्लाह जो हबीब मिलियो क़ुरान मिलियो शरीयत मिली सुन्नत मिली दुरूद मिलियो मीलाद मिलियो दही मार मिलियो सभु कुझु
मिलियो, आका सलाम जे इश्क मिलियो, आका सलाम जे आल जे इश्क मोहब्बत मिली, साहबा मोहब्बत मिली, औलिया कामिली जो सही सही एहतराम मुर्शिदन करीमन सेखारियो, अल्लाह जे वलियन सां मोहब्बत कयो। अदा इहो जेको मुर्शिदन करीमन खां वठणा न, इहो दिलबर नबी जो वंडा। बुध बुध अकल जा अंधा मुल्ला बुध, तू चवंदे त अल्लाह ताला फरमाए थो दिलबर नबी जे लाइ फेराए मुर्शिद ॾिठो, अरे पिठे ॾे फेराया त मोहम्मद अरबी जो वंड, मोहम्मद अरबी जा नज़रुनि जा नवाज़िल न वंडींदा त केरु वंडींदा। त बाबा हे बि उहो दर आहे त हिन दर ते अची दुआ घुरंदे जेतिरो वठणो थिए, जेतिरो घुरणो अथई त घुर, जेतिरो घुरंदे ओतिरो मिलंदई, जेतिरो घुरंदे ओतिरो मिलंदई। त हाणे नमाज़ जो बि टाइम थी वियो आहे त वरी इंशाअल्लाह ज़िक्र करे चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। दोस्तों जरूर ऐलान कराना उर्स मुबारक पीर तरीक़त रहबर शरीयत फ़कीर हाजी गुलाम मोहम्मद सोहू रहमतुल्लाह अलैह जंहिंमें ज़ेरे सिदारत पीर तरीक़त रहबर शरीयत मुर्शिद साईं हज़रत क़िबला बाबा सानी मद्दज़िल आली जंजी हूंदी ऐं खिताब लाजवाब शेर हुसैनियत हज़रत क़िबला साहिबजादा सैयद रसूलुल्लाह शाहबासा जंजो आहे। अवां सभिनी खे दावत आहे, इहो प्रोग्राम आहे 21 रबीउल अव्वल ऐं 26 सितंबर ख़मीस जो ॾींहुं यादि कजो। प्रोग्राम आहे हेतम सोहू लग नसीराबाद, दरगाह आलिया हेतम सोहू लग नसीराबाद। जी मजा साईं बाबा साईं दुआ फरमाए रहा है सबको पंजे जाज मकसद आमीन से अल्लाहुम्मा रब्बना बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी ताहिरिल मुतहहर व अला आलिहि व सल्लम। रब्बना रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वहाब। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके असां गुनाहगारनि जे हाल जे मथां रहम फरमा मुंहिंजा मौला, तूं राज़ी थी मुंहिंजा मौला, असांजूं तकलीफ़ूं बीमारियूं परेशानियूं दूर फरमाए मुंहिंजा मौला। उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी हुजे, तुंहिंजो हबीब बि राज़ी हुजे मुंहिंजा मौला। या अल्लाह गुनाहनि जी माफ़ी ॾे मुंहिंजा मौला। या अल्लाह असांजूं दिलियूं पंहिंजी मार्फत सां रोशन फरमाए। या अल्लाह उहे कम कराए जंहिंमें तूं राज़ी हुजे, तुंहिंजो हबीब बि राज़ी हुजे, असां खां असांजो महबूब मिठड़ो मुर्शिद करीम बि राज़ी हुजे मुंहिंजा अल्लाह। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। या अल्लाह असांजे महबूब मुर्शिद करीम जी दरगाह आलिया हुसैनाबाद खे ता क़यामत दीन सां इस्लाम सां शाद रखो आबाद रखो या अल्लाह। या अल्लाह मुंहिंजे ॿिन्हिनि बचनि जो ख़ैरु हुजे मुंहिंजा मौला, मुंहिंजे महबूबनि मुर्शिदनि करीमनि जे ग़ुलामनि जो ख़ैरु हुजे मुंहिंजा मौला, मुंहिंजे साईं जे पांधीड़नि जो ख़ैरु हुजे। या अल्लाह मुंहिंजे मुर्शिद करीमनि जे प्यारनि ग़ुलामनि जो ख़ैरु हुजे मुंहिंजा मौला। इन्हनि खे हमेशह ख़ुशि रखो आबाद रखो, इन्हनि खे हर तकलीफ़ खां बचाए, हर परेशानी खां बचाइनि मुंहिंजा अल्लाह, हर मुसीबत खां बचाइनि मुंहिंजा मौला। या अल्लाह जी जेका बि जमात आहे इहा ख़ैर सां वापसि पंहिंजे ॻोठ वञे ख़ैर सां मुंहिंजा अल्लाह। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या मुफ़त्तिहल अबवाब व या मुसब्बिबल असबाब व या मुक़ल्लिबल क़ुलूब वल अबसार। या अल्लाह मां गुनाहगार जे हाल जे मथां रहम फरमा। मुंहिंजी जेके बि तकलीफ़ूं आहिनि बीमारी आहे मुंहिंजा मौला तूं दूर फरमा। तूं राज़ी थी महबूब मुर्शिद
मुर्शिद करीम जे सदके तू राज़ी थी मुझा अल्लाह व सल्लल्लाहु ताला अला खैर खल्किही व नूर अर्शिही सैयदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व अस्हाबी अजमईन आमीन बिजाहि सैयदुल मुरसलीन बिरहमतिका या रहमर राहिमीन। बकरा जाते हैं हाजी मंजर